घणो टाइम थियो आहे मां न वियो आहियां, पर ॾाढो सभु वॾा वॾा फनकार हुते ॻाईंदा। उस्ताद मंज़ूर अली खान, मूंखे यादि आहे मोहम्मद यूसुफ, वहीद अली, सिंगार अली सलीम, इहे वॾा नाला इन्हनि जो वॾो नालो हुयो। सो सादगी हेठि प्रोग्राम थींदो हुयो, तो माण्हू पारखू वेंदा, तमामु समझदार। कलाम हिकिड़े जो ॿिनि जो वधि में वधि 2 कलाम बाबा इहे तव्हां बसि ॻायो। भले उस्ताद मंज़ूर खान हूंदो बि, मूंखे यादि आहे उनखे आख़िर में उनखे उनजी एंट्री थींदी त 2 या 3 कलाम उन खां आख़िर में ॻाराईंदा, पर सभिनि खां हिकु हिकु कलाम। सो उते पारस कंपनी स्टार्ट थी। ही तक़रीबन माना ईअं सम्झो त 85-86 हा इहो दौर हुयो। पोइ हुननि चयो असांखे हिकिड़ो एल्बम तूं करे ॾे। हा, उते मेले ते आया 2-3 ॼणा हुजनि पाण में, उन सलाह करे मूं वटि आया। सो मुंहिंजो भाउ ऐं मां असां गॾु ॻाईंदा हुआसीं, हिम्मत अली मीराली। सो उन टाइम में अदा हिम्मत मूंसां गॾु कोन आयो, उहो कंहिं ॿिए हिन प्रोग्राम में वियल हुजे। मां हुते मां चयो यार मां उन खां सवाइ त कोन ॻाए सघंदुसि। चयो बाबा उहो पंहिंजी जॻह उहो बि गॾु कंदासीं, पर फ़िलहालु असांखे तूं करे ॾे। सो स्टूडियो में जॾहिं मां वियुसि, रिकॉर्डिंग हले पई, हिकिड़ो अहिड़ो सुठो माण्हू जेको मुंहिंजे लाइ हिकिड़ो फ़रिश्तो थी आयो। मां ॻायां पियो, एल्बम पूरो थी वियो, वेठासीं चांहि पियूं पिया, अची मुंहिंजी भर सां वेठो। उनजो नालो मूंखे नथो अचे, ज़हन में ॻाल्हि नथी अचे, हुयो एक्टिंग सां हुनजो तालुक़ु हुयो। चई यार मां तो में हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि ॾिठी आहे तुंहिंजी आवाज़ में, अगरि तूं यकतारे खां अलावा अगरि तूं कंपोज़ में कुझु तूं ॻाए त तोखे ॾाढो फ़ाइदो मिलंदो। जे तुंहिंजो आवाज़ु सुठो आहे, तूं सुर खे इन लय तार खे सम्झे थो, हीअ ठीकु आहे, हीअ बि फ़ुकराई रंग, हीअ पंहिंजी जॻह ते सही आहे, पर हिकिड़ो एल्बम तूं कंपोज़ कर। मूंखे दिलि सां ॻाल्हि लॻी। अॼु यार हिकिड़ो माण्हू सुठो माण्हू आहे, मूंखे सुठी मशवरो हुन ॾिनो त मुंहिंजो जीअं हुन जी ॻाल्हि ॿोल हुन सां मुंहिंजी थी वई। ऐं मूंखे चयईं कि हाणे जेको बि कमु करे तूं थोरो यकतारे खां हटी करे हीउ थोरो माहौल चेंज करे हिनखे। उन टाइम में जेके फ़नकार आया उन्हनि जे यकतारे चपड़ी ते जीअं जलाल चांजो मरहूं, उनजो तमामु घणो हा, ऐं ॿिया काफ़ी सारा फ़नकार जेके यकतारे ते ॻाईंदा हुआ, घणो इहो यकतारे ते हिकिड़ो माहौल हले पियो। पोइ मां हुन जी ॻाल्हि मञे करे हिकिड़ो मां स्टार्टिंग सखर में हिकिड़ी कंपनी सिंध धरती जे नाले सां, पोइ जॾहिं उते बि मां वियुसि, उहो बि मूंखे चए पियो त यार तुंहिंजो मां एल्बम कयां। मां चयो यार मुंहिंजो एल्बम करें त ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो कंपोज़ एल्बम कर। हुन चयो त यार तव्हांजो हिकिड़ो स्टाइल हले थो यकतारे चपड़ी ते, हर को माण्हू पसंदि करे थो। मां चयो भले मूंखे कुझु बि न ॾे, मुंहिंजो शौक़ु आहे। चए ठीकु आहे, असां सॼो सेटअप थी वियो हुननि सां, पर मां मूंखे चए पोइ इहो कमु थींदो कराची में। सो मां चयो ठीकु आहे, बिस्मिल्लाह। आयासीं, ट्रेन में आयासीं कराची। सो ॾिसो न, हिकिड़ो अलाह जे तरफ़ो रस्तो जॾहिं खुलंदो आहे त पोइ काॾो न काॾो भलाई थींदी आहे। आयासीं, एल्बम कयोसीं, ॾाढो एल्बम जेको आहे बिल्कुलु माण्हुनि खे चेंज मिलियो, म्यूज़िक चेंज मिली, ऐं मुंहिंजो अलहमदुलिल्लाह आवाज़ु जेको बि हुयो उन टाइम में माण्हुनि खे पसंदि आयो ॾाढो। हिकिड़ी शइ इन विषय में पुछण जी कंटिन्यू शमन साहब, इन सॼे जिते उस्ताद मंज़ूर अली खान, उस्ताद यूसुफ खान, ॿिया एॾा वॾा वॾा खान साहब जेके डेफिनेट सिंधी वॾा नाला, उन्हनि में तव्हांजो एंट्री थियणु, डिफरेंट अंदाज़ में थियणु, इहा शइ थोरी जीअं असां वटि हिन वक़्तु हलंदो आहे त को नओं फ़नकार ईंदो आहे, हिकिड़ो जनरल हिकिड़ो खड़खड़ खड़खड़ थी वेंदो आहे, तंहिं वक़्तु इहो हुयो, मतिलबु इहा फीलिंग हुई जेलसी वारी, कावड़ वारी, या अहिड़े क़िस्म जी का? मक़सदु मां हक़ीक़त में ॿुधायां न,
जेलसी हर फील्ड में आहे इन को बि शक न आहे। ॿुधो न, उते हर फ़नकार जी इहा ई कोशिशि हूंदी त यार असांजी एंट्री थिए। त फ़नकार एतिरा हूंदा जो 3 रातियूं इहो मेलो लॻंदो हुयो, इहो मंठार फ़क़ीर जो या बुॾल फ़क़ीर जो, रखियल साईं जो, रखियल शाह जो मेलो, या सचल साईं जो, लतीफ़ सरकार, लाल शाहबाज़। सो हर फ़नकार जी इहा कोशिशि हूंदी आहे त यार हिते मुंहिंजी एंट्री थिए। हिकु हिते ॿियो असां मंठार फ़क़ीर जे मेले ते उते मां वयुसि, हिकु राति प्रोग्राम थियो, असांजी एंट्री न थी। ॿी राति मुंहिंजी एंट्री न थी। जॾहिं 3 राति आई, फ़नकार सभु नाले वारा सभु ॻाए विया, पोइ उते हिकिड़ो माण्हू हुयो, उन मूंखे इते ई इन दरगाह ते ॿुधो, जंहिं मोहम्मद फ़क़ीर खटियाणी जी दरगाह ते। पोइ उन चयो यार हिकिड़ो शिकारपुर को असांजो नौजवान छोकिरो आहे, ॾाढो सुठो ॻाए थो, हिनखे तव्हां हिनखे चांस ॾियो, हिन जा 2 कलाम करायो। पर तव्हां यकीन कयो, अलाए केतिरा सभु वॾा वॾा फ़नकार मौजूदु हुजनि, जॾहिं मूं ॻाए उहो मुंहिंजे ख़्याल में रिकॉर्ड बि आहे। हाणे मां यूट्यूब ते किथे कंहिं बि ॾिनो आहे, उहो मां ॾिठुमि, कीअं रिझायां कीअं परचायां। उन टाइम मास्टर चंद्र जो इहो ॻायल हो, वरी मैडम आबदा परीन हुनखे ॻायो, पर मां पंहिंजे हिकिड़े रंग में हुनखे पंहिंजे स्टाइल में। तव्हां यकीन कयो, एतिरो माण्हुनि खे पसंदि आयो मुंहिंजो ॻाइण जो अंदाज़। छो त मूंखे शौक़ु त ॾाढो हो, इश्क हुयो। मां पहिरियों वेही ई ॻायां पियो, ईअं ख़बर न पई मां उथी वियुसि। उथी बि जो ॻायमि त सॼे मेले जा माण्हू सभु असांजे उन में पुॼी विया, हुन प्रोग्राम में। बिल्कुलु शमन साहिब, जेको 2 ॾींहं इंतज़ारु कयो आहे, इहो इंतज़ार जूं कैफ़ियतूं यादि आहिनि? माना